खबर है नाज़रीन मीरपुर माथिलो में तव्हां सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथिलो में कलवड़ बिरादरी के माण्हुनि मथां हथियारबंदनि जो हमलो, मुतासिर धुर जो एहतजाज। जावेद लाशारी की रिपोर्ट मुताबिक मीरपुर माथिलो वेझो ॻोठ सिद्दीक कलवड़ में कलवड़ बिरादरी के ॿिनि धुरियुनि में पुराने तकरार तां झेड़ो थियो पियो, जंहिंजे नतीजे में फायरिंग सबबि ॻोठ जो चङो मुड़ुसु हाजी उमर कलवड़ मौजज़ाने तौरु बची वियो आहे, जॾहिं त कलवड़ बिरादरी के मुतासिर धुर पारां हाजी उमर कलवड़, नज़ीर अहमद, अब्दुल नबी कलवड़ ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाज कयो वियो आहे। उन मौक़े ते अॻवाननि चयो त जवाबदार मुनीर अहमद कलवड़, गफ़ार, अकबर, सईद ऐं ॿियनि हमलो कयो आहे ऐं हथियारनि जा मुंहं खोले छॾिया आहिनि, जंहिं बाद हाजी उमर कलवड़ मौजज़ाने तौरु बची वियो आहे ऐं जवाबदार फरार थी विया आहिनि। होॾां मीरपुर माथिलो थाणे ते NC दाख़िल कई वई आहे। कारनि ते हुया असां सां नाजाइज़ हुते हकला ॾींदा आया त बाबा हिते असांजा हेॾे माण्हू आया, तव्हां उहे काॾे कया? असांजो बाबा असां ॾे न माण्हू आया न विया, नाजाइज़ असां त तव्हां छो था इहे दड़का दामान कयो जेके सभु पिस्टलनि सां हुया। कई वई आहे, इंसाफ़ कयो वञे जे अगरि जे उन पार्टी सां विढ़णो हुजे न त उहे कोर्ट में उन्हनि सां गॾु उन्हनि सां छो न विढ़िया? हे कंहिंजे इशारे ते अची असांजे वेड़े जो वॾो आहे पगारो आहे, हिन सां नाजाइज़ी करे विढ़िया आहिनि। जो हक़ सदा वठनि पर अवल उहे घर जा नंबर ट्रेस कराइनि, उन्हनि सां असांजो वास्तो बि न आहे, बेवास्ता बेगुनाह विढ़ी विया आहिनि।